ब्रेकिंग न्यूज़ अवां टंडो अलायार मां टंडो अलायार मंशियात विकिरे बाबत ख़बर हलाइण तां धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टरनि खे धमकियूं। टंडो अलायार ज़िलो मंशियात जो किलो बणजण जूं ख़बरूं धरती टीवी जे ज़िले रिपोर्टर GM पिताफ़ी ब्रेक करायूं, जंहिं पुलिस तालके चंबड़ जी रिपोर्टर मीर हसन लाशारी ऐं बकीर शरीफ स्टेशन जे रिपोर्टर फरहान अली पंवर खे मंशियात केस में फासाइण जूं कोशिशूं करे पई। बिल्कुल नाज़रीन, हीअ इंतहाई अहम ख़बर है। अवां खे आगाह कयूं पिया टंडो अलायार खां। टंडो अलायार मंशियात विकिरे बाबत ख़बर हलाइण ते धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टरनि खे धमकी मिलियूं आहिनि। टंडो अलायार ज़िलो मंशियात जो किलो बणजण जूं ख़बरूं धरती टीवी जे ज़िले रिपोर्टर जे GM पिताफ़ी ब्रेक करायूं, जंहिं ते पुलिस डमरजी तालके चंबड़ जे रिपोर्टर मीर हसन लाशारी ऐं बुकीरा शरीफ स्टेशन जे रिपोर्टर फरहान अली पंवर के मंशियात केस में फासाइण जूं कोशिशूं करनि पिया। पुलिस चयो आहे त GM पिताफ़ी मीर हसन लाशारी ऐं फरहान पंवर ख़िलाफ़ केस दाख़िल करण जूं तयारियूं आहिनि। साफ़िन आला अमलदारनि खां घुर कई आहे त असां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में समूरी सिंध में एहतजाज जो सॾु ॾिनो वेंदो। ये इंतहाई अहम ख़बर नाज़रीन अवां खे ॾे रहिया आहियूं टंडो अलायार खां। मंशियात विकिरे बाबत ख़बर हलाइण ते धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टरनि खे धमकियूं मिली रहियूं आहिनि। टंडो अलायार ज़िलो मंशियात जो किलो बणजण जूं ख़बरूं धरती टीवी जे ज़िले रिपोर्टर GM पिताफ़ी ब्रेक करायूं, जंहिं ते पुलिस डमरजी तालके चंबड़ जे रिपोर्टर मीर हसन लाशारी ऐं बुकीरा शरीफ स्टेशन जे रिपोर्टर फरहान अली पंवर खे मंशियात केस में फासाइण जूं कोशिशूं कयूं पई वञनि। इन ई हवाले सां टंडो अलायार खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर GM पिताफ़ी हिन वक़्त लाइन ते मौजूद है। जी GM पिताफ़ी, अवां खे धमकियूं मिली रही हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदो ज़िले टंडो अलायार में मंशियात ऐं मंशियात फिरोशनि ख़िलाफ़ ख़बरूं हलाइण था धरती टीवी ते जी ख़बरूं नशर थियूं। टंडो अलायार ज़िलो मंशियात जो किलो सजण करे मंशियात फिरोशनि जी सरपरस्ती कंदड़ पुलिस ऑफिसरनि पारां मौतबार असांखे धमकियूं ॾिनियूं आहिनि। कूड़नि केसनि में फसाइण, जंहिंमें लिस्टनि में कूड़े तरीक़े सां नाला ॾेई ऐं असांखे जेको ज़िले रिपोर्टर GM पिताफ़ी तालके चंबड़ जे रिपोर्टर जेको धरती टीवी जो मीर हसन लाशारी ऐं बुकीरा शरीफ जो जेको स्टेशन जो रिपोर्टर आहे फरहान अली पंवर, उन्हनि खे सभिनि खे असांखे जेको कूड़नि केसनि में फसाइण मंशियात फिरोशनि ख़िलाफ़ ख़बरूं हलाइण जे करे ज़िले टंडो अलायार जी पुलिस जेको डमरजी पई आहे। उन्हनि खे इहो ई आहे त मंशियात फिरोशनि ख़िलाफ़ ख़बरूं छो थियूं हलनि, जॾहिं त तव्हांखे ख़बर आहे टंडो अलायार ज़िले अंदरि मुसलसल धरती टीवी ते मंशियात फिरोशनि ख़िलाफ़ धरती टीवी तां ख़बरूं नशर थी रहियूं आहिनि ऐं उन ई जे ख़िलाफ़ जेको ज़िले टंडो अलायार जी पुलिस धरती टीवी जे सहाफ़ियुनि मथां डमरजी पई आहे, जॾहिं त धरती टीवी जे सहाफ़ियुनि जेके IG सिंध DIG हैदराबाद SSP टंडो अलायार खां इंसाफ़ जी पूर्ण घुर कई आहे ऐं इंसाफ़ न मिलण जी सूरत में समूरी सिंध में एहतजाज जो सॾु ॾियण जो चई छॾियो आहे, चेताव ॾेई छॾियो आहे। जी इहो ॿुधायो, ही इंतहाई अहम मामिलो आहे। छा अवां जे इन हवाले सां अवां जे SSP जेके आहिनि उतां जा उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जो छा चवणु आहे? जी बिल्कुल, असांखे पहिरीं भेरा सां कयो वियो हो धरती टीवी जे ज़िले जे रिपोर्टर GM पिताफ़ी ऐं तालके चंबड़ जे रिपोर्टर मीर हसन लाशारी ऐं ॿियनि धरती टीवी जे रिपोर्टरनि जेको मुसलसल मंशियात ख़िलाफ़ ख़बरूं हलाईंदा आहिनि त SSP खे असां पुण चयो हो पहिरीं, ऐं असां इहो IG सिंध ऐं DIG सिंध खे TCS थ्रू असां इहो पूरो फाइल जेको आहे प्रिंट कराए इहे बि मोकिले छॾिया आहिनि त जेके धरती टीवी तां या असां जेके बि ख़बरूं हलायूं आहिनि उहे असां सिर्फ़ु मोकिले छॾियूं आहिनि असां त उन खां पोइ SSP टंडो अलायार खे ऐं DC टंडो अलायार खे बि असां इहा लिखत में ॾेई छॾियो आहे जेको त असां जेको मंशियात फिरोशनि ख़िलाफ़ ख़बरूं हलाए रहिया आहियूं ऐं असांखे हिरासत कयो पियो वञे ऐं असांखे उन्हनि कूड़ियुनि लिस्टुनि में जेको असांजा नाला ॾेई जाली तरीक़े सां असांखे उन्हनि में फसाइण जी साज़िश कई पई वञे, जेको धरती टीवी जे ज़िले जे रिपोर्टर समेत तालके ऐं स्टेशन रिपोर्टर खे। GM पिताफ़ी इहो ॿुधाईंदो त पोइ उन खां पोइ DC जेके आहिनि उन्हनि छा चयो या SSP तव्हांखे मतिलबु कहिड़ो मौक़िफ़ ॾिनो, उन्हनि जो छा चवण हिन हवाले सां? SSP टंडो अलायार तरफ़ां का बि असांखे मोट न मिली आहे ऐं मुसलसल असांखे कूड़नि केसनि में फसाइण जे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां धमकियूं ॾियणु पियूं वञनि, असांखे हिरासत कयो पियो वञे त मंशियात ख़िलाफ़ तव्हां ख़बरूं बंदि न कंदा, तव्हां ते कूड़ा केस दाख़िल कया वेंदा। ठीकु आहे, वॾी महिरबानी। तफ़सील नाज़रीन तव्हांखे ॿुधायूं पिया टंडो अलायार में धरती टीवी जे रिपोर्टरनि खे मंशियात फिरोशनि पारां धमकी ॾिनी वञे, पुलिस पारां धमकी ॾिनी पई वञे। पुलिस जो इहो चवणु आहे त खेनि फासाए वेंदो, हू उन्हनि ख़िलाफ़ ख़बरूं हलाए रहिया आहिनि, जॾहिं त DC टंडो अलायार बि इन बाबति का बि अॻ भराई न कई आहे, को बि मौक़िफ़ ॾियण लाइ तयारु न आहे।